तकलीफ़ियूं न संघर्ष, छा मज़ो आहे अहिड़े जीअण में। वॾा वॾा तूफ़ान बि थमिजी वेंदा आहिनि जंहिंखे विश्वास आहे पंहिंजे झूलण में, जंहिंखे विश्वास आहे पंहिंजे गुरुदेवन में। अवां सभिनी जो स्वागत आहे अव्हांजे पंहिंजे यूट्यूब चैनल सितारा हिंद सिंध में। अॼु जी साखी, अॼु जी आखाणी, गुरुअ जो शायो, गुरुनि जो ज्ञान। हिकु ॾींहुं हिकु नंढड़ो बालक पंहिंजे गुरुदेवन सां गॾु नदी किनारे घुमी रहियो हुयो। हलंदे हलंदे बालक पुछियो, गुरुदेव, तव्हां हमेशह चवंदा आहियो त मां कॾहिं अकेलो न आहियां, पर जॾहिं को बि मूं साण न हूंदो आहे तॾहिं मूंखे अकेलोपन महसूसु थींदो आहे, ईअं छाकाणि? गुरुदेवन मुस्कुराए सुमत बख़्शी कि मुंहिंजा बचड़ा, हिकिड़ो कमु कर, सूरज पासे पुठी करे बीह त। नंढड़े बि हूअं ई कयो जीअं गुरुदेवन चयो। गुरुनि चयो, हाणे ॾिस त तुंहिंजो शायो, तुंहिंजी परछाई किथे आहे? नंढड़े चयो, मुंहिंजे अॻियां साफ़ नज़र थी अचे। गुरुनि वरी चयुसि त बचड़ा, हाणे सूरज पासे मुंहुं करे बीह। नंढड़े वरी हूअं ई कयो जीअं गुरुदेवन चयो, ऐं हाणे शायो परछाई ॾिसणु बंदि थी वई। गुरुदेवन फरमायोसि त बचड़ा सम्झी, जॾहिं तूं मुंहिंजे ज्ञान पासे मुंहुं कंदे तॾहिं पाशो याने डपु, अकेलोपन, चिंता सभु पुठिते रहिजी वेंदो, पर जॾहिं तूं हिन ज्ञान सां मुंहुं मोड़ींदे तॾहिं उहो ई डपु, उहो ई अकेलोपन तोखे साम्हूं ॾिसणु ईंदो। अॼु जी साखी मां छा ज्ञान पातोसीं? अगरि असीं सभु गुरुनि जी रोशनी में हलंदासीं, जीअं त असांजे वॾड़नि सिंध में नदी किनारे ते 40 ॾींहं तपस्या कई, तॾहिं असांजे इष्ट भॻवानु झूलेलाल साईं असांजी रक्षा कई। उअं ई असीं बि पूज्य चालीहे साहिब में रोज़ु नितनेम सां जोत जॻाए, पलव पाए, बहिराणा सजाए सेवा कंदासीं त कॾहिं बि को बि ऊंदहि अंधकार असांजे अॻियां कान ईंदो। त अचो सभई गॾिजी करे पूज्य चालीहा साहिब जी तयारी कयूं। हर नंढड़नि वॾड़नि खे नाम सेवा सिमरन सां जोड़े असांजे लाल साईं जी असीम कृपा ऐं महर खे पायूं। अॼु जी साखी सुठी लॻे त ज़रूरु कमेंट्स में जय झूलेलाल चवंदा, ऐं हिन पंहिंजे परिवार सितारा हिंद सिंध जा खे लाइक, शेयर, सब्सक्राइब ज़रूरु कंदा। जल्दी मिलंदासीं हिकु नई साखी सां गॾु। सभिनी खे प्रेम भरियो जय झूलेलाल। धन गुरु नानक।